जी जेको आहे त फलस्तीन मथां इसराइली जारियत ख़िलाफ़ अॼु जेके आहे त ॻड़ीअ सन में क़ौमी अमीन कमेटी पारां एहतजाजी रैली कढी हिते धरणो हयो वियो आहे। अचो त हिते मौजूदु क़ौमी अमीन कमेटी जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। NPCIA जे तरफ़ां हीअ रैली कढी आहे। इसराइली कुतनि जेको फलस्तीन ते ज़ुल्म कयो आहे ऐं फलस्तीन सां ज़्यादती कई आहे, असां इन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। असीं अक़वाम मुतहिदा खे ॿुधाइणु चाहियूं था अक़वाम मुतहिदा हाणे किथे आहे, हाणे सुती पई आहे छा? जॾहिं कंहिं यहूदी सां कंहिं नसारा सां जेकॾहिं कुझु थिए थो त पोइ त जेको आहे सो अक़वाम मुतहिदा में जेको आहे सो वलवलो मची थो वञे, ऐं जेकॾहिं कंहिं मुस्लमान सां थिए थो त अक़वाम मुतहिदा जूं अखियूं बंदि आहिनि ऐं अखियूं बंदि करे सुती पई आहे, निंड करे थी ऐं इन शइ खे सम्झ ई कोन थो त जेको आहे सो मुस्लमान सां केॾी वॾी ज़्यादती थी आहे। ऐं जेकॾहिं असां जेको आहे सो पाकिस्तान आर्मी खे ऐं जेको आहे सो ॿियनि वस वारनि खे ऐं सॼी दुनिया जे हर मुस्लमाननि खे ऐं अरबनि खे ऐं ॿियनि खे ऐं सभिनी मुल्कनि खे जेको आहे सो इहा इल्तिजा कंदासीं त अलाह वास्ते जेको आहे सो ख़ुदा वास्ते फ़लस्तीन जी मदद कयो ऐं फ़लस्तीन जो साथ ॾियो ऐं जेको आहे सो यहूदी ऐं निसारनि खे तबाह ऐं बर्बाद कयो। पाकिस्तान जिंदाबाद। असां फ़लस्तीन जे बारे में जेको जलूस कढियो आहे ऐं असां मुस्लमाननि खे इहो चवणु चाहियूं था त फ़लस्तीन तां ज़ुल्म हटायो वञे ऐं ज़ुल्म जी अतियाई हली रही आहे ऐं बच्चा हुननि जा कुसी रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु अक़वाम मुतहिदा किथे आहे ऐं हुन सुती पई आहे ऐं ॿिए कंहिंसां थिए थो अक़वाम मुतहिदा अॻियां अचे थी पई। हाणे छो नथी अॻियां अचे पई जो फ़लस्तीन ते ज़ुल्म थिए थो पियो। इसराइल ते लानत, पाकिस्तान जिंदाबाद। अॼु फ़लस्तीन सां जेको ज़ुल्म हली रहियो आहे इहे अक़वाम मुतहिदा वारा काॾे आहिनि, यहूदी निसारा किथे आहिनि, अरब अरमानत ते जेके मुस्लमान आहियो अॼु हिकु प्लेटफार्म ते थियो ऐं ज़ालिमनि खे ॿुधायूं त असांजे कलमे जो ताक़त छा आहे। असां कलमे जे करे विढ़ूं था ख़ुदा जो क़स्म आहे। हिन पाकिस्तान जे फ़ौज, पाकिस्तान जे वज़ीर आज़म, पाकिस्तान जे फ़ौज जे जनरल बाजवा, असां हिननि खे चऊं था असां तव्हां सां साथ आहियूं। इन ज़ालिम खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियणो आहे जो मुस्लमाननि सां ज़ुल्म थी रहियो आहे। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान। जी मां एहतजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त इसराइली जेका त जारियत जो जेको आहे त अक़वाम मुतहिदा इंसानी हुकूक जूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे नोटिस वठी इन्हनि जेके इहे ज़ुल्म जेके थी रहियो आहे फ़लस्तीन ते उन्हनि खे जेको आहे त ख़तमु करायो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़ ॻड़ीअ।